मंसूर खान तव्हां छा था सम्झो असांजे विच में ॻाल्हियूं थी सघनि थियूं? छाकाणि खान हिकु त अकबर ख़ान ॻाल्हियुनि लाइ राज़ी कोन थींदो, पर जेकॾहिं असां हुनखे ॻाल्हियुनि लाइ राज़ी कयूं ऐं ज़ोर भरियूं तॾहिं बि ॻाल्हियुनि खां पहिरियां इहो ई चवंदो त छोकिरी वापसि कयो, पोइ ॻाल्हियूं कयूं। मंसूर खान छोकिरी खे पहिरियां वापसि न कंदासीं। जेकॾहिं अकबर ख़ान ऐं असांजे विच में ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं असांजो ठाह थी थो वञे पोइ छोकिरी हुनजे हवाले कंदासीं ऐं पोइ असांजी दुश्मनी रिश्तेदारी में तब्दील थी सघे थी। सो त इहो न सोच, अकबर ख़ान ई असां हिकु थी हिकिड़े थां में वेही गॾु खाईंदासीं। सोड थी सघे थो, बिल्कुलु थी सघे थो। जेकॾहिं असां पंहिंजे दिलनि मां क्रोध ऐं नफ़रत खे कधी बार फिटो कयूं त थी सघे थो। छो त अकबर ख़ान जी धीउ मूंखां सिवा कंहिं सां निकाह न कंदी, मुंहिंजे करे ई पंहिंजो घर छॾे निकिती आहे ऐं हू पंहिंजी ज़िंदगी मूंसां गॾु गुज़ारणु चाहे थी। हाणे जेकॾहिं अकबर ख़ान उनखे माफ़ु करे थो त असांजे विच मां दुश्मनी ख़तमु थी सघे थी, पर इन कम जे लाइ को अहिड़ो माण्हू हुजे जेको अकबर ख़ान खे मुतमइन करे सघे। छो त हाणे असांजा लफ़्ज़ अकबर ख़ान खे सीने में तीर जीअं चुभनि था। ठीकु आहे चाकर ख़ान, मां तव्हांजे करे अकबर ख़ान ॾे वञा थो ऐं पूरो पूरो ज़ोर लॻाईंदुसि तव्हांजे ठाह कराइण जो। ठीकु आहे मंसूर खान, पोइ तव्हां अॼु ई अकबर ख़ान तरफ़ निकिरी वञो ऐं अकबर ख़ान खे इहो साफ़ लफ़्ज़नि में चई छॾिजो त ॻाल्हियूं करण जो मक़सदु चाकर ख़ान जी कमज़ोरी न सम्झो वञे। बसि तव्हां हुनखे इहो सम्झाए छॾिजो त असां रतु वाइणु नथा चाहियूं, इन ई करे ॻाल्हियुनि तरफ़ हथु वधायूं पिया। मंसूर ख़ान, असां केतिरा बि हिक ॿिए जा खून छो न वायूं, पर वरी बि आख़िरी हल ॻाल्हियूं आहिनि। ख़ुदा कंदो त अकबर ख़ान हिन ॻाल्हि खे सम्झी वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।